अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नए वीडियो से गॾु पंहिंजे चैनल ते मौजूदु आहियां। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे सिंधी ड्रामनि ऐं सिंधी मीडिया जा 10 वॾा अदाकारनि जे बारे में ॿुधाईंदासीं। जी हा दोस्तों, पहिरें नंबर ते आहे एक्टर असद कुरैशी साहब। जी हा दोस्तों, ऐं ॿिए नंबर ते आहे सैयद निसार शाह, जो तमामु वॾो एक्टर आहे। ऐं टे नंबर ते आहे अज़ीज़ सांगी साहब, जेको बि तमामु वॾो अदाकार आहे। ऐं उन खां पोइ आहे उमेद अली कलवड़ साहब। चौथे नंबर ते आहे उमेद अली कलवड़ ऐं पंजे नंबर ते आहे अब्बास लोढाणू। जी हा दोस्तों, छहें नंबर ते जेको सिंध जो तमामु वॾो एक्टर आहे उहो बिशारत समूह। ऐं दोस्तों, सतें नंबर ते सिंध जो बहितरीन अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी। 8 नंबर ते अख्तर खोखर साहब। 9 नंबर ते मजू सतार लाड़ साहब आहे। ऐं 10 नंबर ते जेको एक्टर अचे थो तमामु बहितरीन एक्टर आहे अहमद अली शेख साहब। दोस्तों, ये वीडियो पसंदि आयो आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं ॿिया वीडियो मुंहिंजा तव्हां अञा न आहिनि ॾिठा त मुंहिंजे चैनल ते वञो ऐं उहे वीडियो ॾिसी अचो। तमामु ज़बरदस्त वीडियो ऐं तमामु ज़बरदस्त नॉलेज तव्हांखे मिली वेंदी। वॾी महिरबानी प्यारा दोस्त।